अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां सूरत बक़रा पढ़ूं। हेसि ताईं 170 आयतूं पढ़ियूं अथऊं ऐं 171 आयत खां शुरू कंदासूं अॻिते। ऐं कहिड़ियूं शयूं हलाल आहिनि, कहिड़ियूं शयूं हराम आहिनि, उन्हनि जो ज़िक्र ईंदो हिन सूरत में। सूरत बक़रा में हिन खां अॻु में सूरत अनाम में के आयतूं आहिनि। सूरत माना मकी आहे ऐं सूरत नहल मंझि हराम हलाल जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मकी आहे। ऐं पोइ वरी सूरत बक़रा ऐं हिन खां पोइ सूरत बक़रा खां पोइ वरी सूरत माइदा मंझि के हलाल हराम जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे असीं कंदासीं इनशा अल्लाह आमीन। उहे पढ़बियूं। हाणे 71 आयत 171 नंबर आयत जेका आहे उहा आहे त जेके काफ़िर आहिनि हुनजो मिसाल ईअं आहे जीअं जानवर हुजनि, ढोर हुजनि। हुनजो वधीक मिसाल ॿिए हंधि बि आहिनि भई इन्हनि खे सॾु था कनि जंहिं शयुनि जेका जीअं ढोर आहे रुॻो रुॻो चइबो हली आहे हिन पासे त ईंदो, पर वधीक हुनखे अकुलु कोन्हे को। ॿिए हंधि चई त उन खां ढोरनि खां बुछड़ा आहिनि काफ़िर जूं, सॾीनि था ओहिड़ी शइ खे काफ़िर लात खे, मनात खे, उज़ा खे, फलाणे खे, टीरे खे, मटीरे खे, जेके बि उहे न को ॿुधनि न को सुणनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमसलुल लज़ीना कफ़रू, काफ़िरनि जो मिसाल ईअं आहे। वमसलुल लज़ीना कफ़रू कमसलिल लज़ी यन्इक़ु, जेको रड़ करे परियां खां बिमा ला यस्मउ इल्ला दुआन, सदके ढोर खे सदके हेॾां हली आहे सवा यस्म इल्ला दुआन व निदा, दुआ ऐं सॾु ऐं निदा ॿुधे थो, पुकार ॿुधे थो, सॾु ॿुधे थो ऐं निदा ॿुधे थो। सुमम बुकमुन फहुम ला यक़िलून, उहे ॿोड़ा आहिनि। सुमन बुकमुन, बुकम आहे गूंगो आहे। फहुम ला यक़िलून, हुनखे अकुलु कोन ईंदो। काफ़िर ॼण बेवकूफ़ आहिनि जो बुतनि खे सॾु कनि था, जंहिंखे को ताक़त कोन्हे, का सघ कोन्हे, न को जवाबु ॾियण जी, न को। हाणे 172 आयत आहे खाधे जी पीते जी, हलाल कहिड़ियूं शयूं आहिनि ऐं हराम कहिड़ियूं आहिनि, हुनजो कुझु ज़िक्र अॻु में बि थी चुको, हाणे वरी थो अचे, पर हिते तफ़सील सां कंदासूं। ऐं ॿियनि सूरतुनि में जेके हवाला आहिनि हिन सिलसिले में उहो कंदासूं इनशा अल्लाह आमीन। असां लिखियो आहे किताबु प्रोहिबिटेड एंड परमिटेड फूड्स एंड ड्रिंक्स इन Jewish and Jewish scriptures and Christian scriptures and Muslim scriptures, अहिड़े क़िस्म जो किताबु असां लिखियो आहे अंग्रेज़ी में। हुन में हलाल हराम जेके तौरात में आहिनि, जेके यहूद ऐं नसारा जे किताबनि में या असां इस्लाम जे किताबनि में, उन मतिलबु त उन जो तफ़सील असां लिखियो आहे। हाणे फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, कुलू मिन तय्यिबाति, उहो खाओ जेके पाक हुजनि शयूं, तय्यब हुजनि पियूं, जेके स्टेल न हुजनि, जेके ख़राबु न हुजनि, जेके ख़राबु न थी हुजनि, जेके अलाह ताला वटां हलाल हुजनि उहे। कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम, जन मज़ा असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, पाक शयुनि मज़ा खाओ। वशकुरू लिल्लाह, ऐं शुकुरु कयो अलाह जो। इन कुंतुम इयाहु ताबुदून, जेकॾहिं तव्हीं उन खे यानी अलाह खे पूॼियो था, अलाह जी इबादत करियो था, उन जा बाना आहियो, त पोइ त इहा बात मज़ा खाओ जेको असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, तन मज़ा। इन्नमा हर्रम अलैकुम, हाणे हिते आहे त बेशक अलाह ताला असां रुॻो हराम कयूं आहिनि तव्हां ते कहिड़ियूं शयूं। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैततु, मुअल जानवर, मरी वञे जानवर, हलाल हुजे पर मरी वियो त चिटो। हाणे ढॻो हो की गाबी हुई, की बकरी हुई, की रिढ हुई, की कैमल हुयो,
उठ वियो, पर सभई हलाल हुआ अलाह ताला जी तरफ़ां, हरणी बि हुई, हलाल हुई, पर मतिलबु त मरी वई तव्हांजे पुछण खां अॻु में, उहा हराम आहे। अलैकुमुल मैतत व दम, हुनजो रतु जेको आहे सो बि हराम आहे। व लहमल खिनज़ीर, खिनज़ीर जो गोश्त, खिज़मीर, खिज़मीर खिनज़ीर सॼो सूअर, सूअर जेको आहे सॼो, मतिलबु सूअर ऐं उन सूअर वांगुरु ॿिया जेके अलाह ताला हराम कया आहिनि जानवर, जंहिंजो ज़िक्र तौरात में आहे, मूसा अलैहिस्सलाम जे किताब में, ऐं उनजो ज़िक्र सहीफ़नि में हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे ऐं नूह अलैहिस्सलाम जे, उहे मौजूदु न आहिनि। इन करे हाणे जेको क़ुर शरीफ़ में जेको लफ़्ज़ हूंदो, जेको तौरात में लफ़्ज़ आहे, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, ऐं जंहिंखे हलाल कयो वञे अलाह जे खां सवाइ, बिस्मिल्लाह अलाहु अकबर करण खां सवाइ, चइजे लात जे नाले ते या उज़ा जे नाले ते या हनुमान जे नाले ते या कृष्णा जे नाले ते या गदा जे गाबे जे नाले ते या फलाणे बादशाह जे नाले ते, या त उहे हराम आहे। अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जे नाले ते हलाल कयो वञे हुनखे, त उहो हलाल न आहे मुस्लमान जे लाइ, मोमिन जे लाइ। जेको अलाह जी इबादत करे थो हुन लाइ हलाल न आहे। ऐं यहूदी बि ईअं कनि था, ऐं पंहिंजो नसारा परवाह नथा कनि, छो जो उन्हनि जो दीन जेको आहे सो ईसा अलैहिस्सलाम जो न आहे, पर उहो पाल जो दीन आहे। उन सभु शयूं हलाल आहिनि, जेको वणे सो खाओ, कुतो ॿिलो जेको गॾु गाबो। हालांकि कुतो ॿिलो खाइनि कोन्ह था, पर चवंदा सभु शयूं हलाल, जेका अलाह ताला ख़लक़ी आहे। ज़रा अलाह ताला जेके शयूं ख़लक़ियूं आहिनि उनमें के ज़हरब आहिनि, त तव्हांजा खाइण जा सुठा न आहिनि, खाईंदो त मरी वेंदो। हालांकि शरीयत जे लिहाज़ खां उहे हराम कोन्हनि, पर खाईंदो त मरी वेंदो, हरा ज़हर आहे, पोइ छा कबो। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह फमन इत्तुर्र गैर बाग़िन वला आदिन। हाणे जेको ॾुखियाई जो वक़्तु आहे, को फैमिन जो वक़्तु आहे, को जंग जो वक़्तु आहे, को अहिड़ी सूरत हाल थी वञे जो तव्हां को खाधो कोन्हे को, पर हाणे हराम शइ आहे, बसि उहा ज़िंदा रखण जे लाइ तव्हांखे बसि आहे। त हाणे मूंखे फिल्म ॾेखारी आहे हिकिड़ी, त कंहिं जहाज़ होज़ वञी किरियो, फुटबॉल खेॾण ते विया हलिया, छा कहिड़ो गेम ते खेॾणु विया, त पोइ हुते रहिजी विया हलिया, सॼी दुनिया खां कटिजी विया हलिया। पोइ हुते माण्हुनि खे बि खाधो, माण्हुनि खे कटे, त पोइ मतिलबु त अहिड़ी सिचुएशन में जेका ज़िंदा रखण जे लाइ, त पोइ माण्हू खाई सघे थो का बि हलाल शइ, आराम शइ। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह फमन इत्तुर्र बाग़िन, पोइ न करे जेको बेफ़रमानी जे करे न, वला आदिन, न की पंहिंजो अलाह ताला खां जी हद टिपण जे करे चवंदा आहियूं अलाह त कयो आहे हुकुम पर आउं त खावां थो, त हिन ॿिन्ही सूरतुनि में पंहिंजो खाई नथो सघे, पर जेकॾहिं अहिड़ो सिचुएशन आहे त मुंहिंजी खाई सघे थो, फला इस्म अलैह, हुन ते को ॾोह कोन्हे को, जेको मजबूरी जे करे खाए थो त पोइ तव्हां ॿी ॻाल्हि आहे। इन्नल्लाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह ताला बख़्शण वारो आहे ऐं रहम करण वारो आहे। हाणे असीं पढ़ूं था हीअ सूरत माइदा मंझि पहिरियूं टई आयतूं जेके आहिनि से मतिलबु हलाल ऐं हराम जे मुतलिक़ आहिनि, उन मंझि कुझु तफ़सील आहे। ऐं वरी सूरत माइदा जे आख़िर मंझि पंहिंजो 103 नंबर आयत, उहे जेका उन मंझि आहे साहिबा ऐं बहीरा ऐं साहिबा ऐं वसीला ऐं हाम, इहे 4 जानवर क़िस्म जा हलाल जानवर। पर अरबनि हिकिड़ो पाण में कयो त हीअ जॾहिं हेतिरा ॿार ॼणींदो या हीउ जानवर, त उहो जेको आहे सो औरतुनि ते असांजे हराम आहे, मर्द असांजा खाई सघनि था, हीउ फलाणो जेको आहे हुनखे ईअं छॾे ॾिबो, हुनखे ॿियो केरु कोन्ह खाईंदो, रुॻो असीं मर्द खाईंदासूं, अहिड़े क़िस्म जो साहिबा बहीरा ऐं साहिबा ऐं वसीला ऐं पंहिंजो हाम, इहे 4 क़िस्म जूं शयूं हुयूं, जानवर हुआ जेके हूअं त हलाल हुआ, पर हुननि चयो त फलाणा खाईंदा, फलाणा न खाईंदा, असांजो औरतूं खाईंदियूं कोन, पोइ मर्द खाईंदासीं रुॻो, अहिड़े क़िस्म जो सिचुएशन कयूं। उहो उनजो ज़िक्र आहे सूरत माइदा जे
103 नंबर आयत में, पर उन्हनि जो तफ़सील जेको आहे सूरत अना में अॻु में अची चुको, पर नाला सूरत माइदा में आहिनि। हुते नाला न आहिनि, हुते जानवरनि जो तफ़सील आहे त अहिड़ा 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 तव्हां था खाओ, पर असांजे औरतुनि ते हराम आहिनि, मर्दनि ते हलाल आहिनि, इहो तव्हां पाणी ठाहियो आहे ऐं पंहिंजो अलाह ताला अहिड़ो हुकुम न कयो आहे, त उहो सूरत अना में आहे। ऐं सूरत अना में वधीक तफ़सील आहिनि, त अचो त तौरात में तव्हांखे ॾेखारियूं त छा आहे आख़िरी आयतूं जेके आहिनि 139 खां अॻिते आयतूं, त पोइ उन मंझि आहे त तौरात मंझि ही हलाल शयूं कयूं विया आहिनि, हीअ हराम कयूं आहिनि। इन करे उहो ई असां ते तौरात जो हुकुम असां ते आहे। इन करे जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत असांजी शरीयत आहे साॻी, हज़रत इब्राहिम जी शरीयत असांजी शरीयत आहे, हज़रत नूह जी शरीयत असांजी शरीयत आहे, हज़रत आदम जी शरीयत असांजी शरीयत साॻी आहे। इन करे उन में को फ़र्क़ु कोन्हे। बाक़ी पॉल जी शरीयत जेका असांजी शरीयत न आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत, हज़रत ईसा पाण यहूदी हुयो, बनी इसराईल मञा हो, पर पोइ हिन जो को गड़बड़ कई ऐं पोइ जेको वरी सभु शयूं हलाल करे छॾियूं पाण ते, हराम शयुनि जो फ़र्क़ु, सफ़ाई जो फ़र्क़ु ख़तमु, ऐं ॿिया बि जेके अलाह टे करे छॾियऊं, जे हिकिड़ो अलाह वॾो जेको पीउ आहे, जेको पुटु आहे, वरी फलाणा आहे, त पोइ इहो सॼो धोखो थी वियो हलियो। पोइ हाणे 2000 सालनि खां इहा इन में मुठा पिया आहिनि। बरहाल मुख़्तसिर तौरु इहो ॿुधाईसूं ॻाल्हि, हाणे अॻिते था हलूं। हुन फरमाए थो 174 आयत, हिन लज़ीन यक्तुमून क़तम लिकाइनि, जेके लिकाइनि था, उहे जेके लिकाइनि था, यानी तौरात जी ॻाल्हि या पंहिंजो इंजील जी ॻाल्हि जेको अलाह ताला हुकुम कयो आहे हुनखे लिकाइनि। हिन लज़ीन यक्तुमून मा अंज़लल्लाहु मिनल किताब, किताब जेको अलाह ताला नाज़िल कयो हुन वञा जेके शयूं लिकाइनि था तौरात वारा, यहूदी या नसारा, वयश्तरून बि समनन कलीला, ऐं विकिणनि था पंहिंजो तौरात जूं ॻाल्हियूं या क़ुर जूं ॻाल्हियूं। असां ते बि उहो आहे त असीं जेकॾहिं का ॻाल्हि लिकायूं, छो जो असांखे पैसे ॾोकड़ जे किथां को मिलण जो आहे आसिरो, इन करे उहा ॻाल्हि न करियूं सुठो आहे, त पोइ समनन कलीला इहो थी वियो हलियो, मतिलबु त हिकिड़ी थोरी फ़ाइदे जे लाइ थोरी समीना नालो रखनि था माण्हू पंहिंजे छोकिरियुनि जो, समीना माना क़ीमती, समन माना क़ीमत, हिकिड़ी घणी क़ीमत आहे उहो समन, समीन माना वॾी क़ीमती हर शइ जेका। समनन कलीला, जेका समीन न हुजे शइ, हा पाण खे चए था समीन आहियां, त पोइ त इहा धोखो आहे। उलाइक मा याकुलून फी बुतूनिहिम इल्ला अन्नार, उहे जेके खाइनि था पेट में सो दोज़ख जी बाहि आहे। उलाइक मा याकुलून, जेको खाइनि था उहे, फी बुतूनिहिम पंहिंजे पेटनि में, इल्ला अन्नार सवाइ बाहि जे ॿियो कुझु नथा खाइनि। वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामती, ऐं अलाह ताला हुन सां न ॻाल्हाईंदो क़यामत जे ॾींहुं, हुन सां हम कलाम न थींदो, हुन सां गुफ़्तगू न कंदो। अहिड़ा माण्हू जेके आहिनि, वला युज़क्कीहिम, न की अलाह ताला हुनखे पाक कंदो। वलहुम अज़ाबुन अलीम, बेशक उन्हनि लाइ वॾो इबरतनाक, वॾो अलमनाक अज़ाब आहे, दर्दनाक अज़ाब। अलम अलीम माना अलमनाक, अलीम अलिफ लाम, अलिफ सां अलिफ लाम ये मीम, अलीम आइन सां उहो इल्म वारो, अलीम माना दर्दनाक अलमनाक। उलाइक الذين اشتروا الضلالة بالهدى, उहे सौदो कंदा, ॾियनि था हिदायत, विकिणनि था, ऐं दलालत ख़रीद कंदा, यानी गुमराही ख़रीद कनि था, हिदायत विकिणी दलालत अख़्तियार था कनि। उलाइक الذين اشتروا الضلالة بالهدى والعذاب بالمغفرة, ऐं मग़फ़रत घुरण जे बदिरां, मग़फ़रत वठण जे बदिरां, अलाह ताला खां माफ़ी बख़्शिश घुरण जे बदिरां पंहिंजो अज़ाब था घुरनि, जेके अहिड़े कम कनि था, लिकाइनि था ॻाल्हियूं, अलाह ताला जिन शयुनि खे हलाल कयो आहे, जिन खे हराम कयो आहे। हाणे असांजो पाकिस्तान या मुस्लमान जेको आहे, हराम शइ, रुश्वतगिरी, माना फॿाइण, पंहिंजो माल दौलत सभु फरणु, हाणे असांजा हाकिम जेके आहिनि रुॻो पाण पघार लखे करोड़े अथनि, माण्हू वेठा बुखूं मरनि, हल मुंहिंजा साईं।
أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى والعذاب بالمغفرة فما أصبرهم على النار اللهم صل على سيدنا पोइ कीअं केॾो सब्र कंदा वधीक वधीक सब्र कीअं जहन्नम जो हिते ई बाहि जो जेको आहे सो सब्र न सही नथो सघे माण्हू जहन्नम जी बाहि कीअं सहंदो पोइ केॾा केॾा न सब्र कंदड़ आहिनि बाहि ते मतिलबु त केॾा कीअं करे सघंदा केॾा न सब्र कयो असबर असबरू वसाबिरू राबिथू सब्र करे हिन ते ई कोन था सब्र करे सघो उन बाहि ते कीअं सब्र करे सघो अलाह ताला ॼण हिकिड़ो हीउ तंज़ी अंदाज़ आहे त केॾो न सब्र अथनि हिन बाहि ते यानी बाहि ते केॾो न सब्र करण जी सलाहियत अथनि किथे जेका करे सघंदा ذلك بأن الله نزل الكتاب بالحق इहो जेको असां तफ़सील लाइ ॿुधायूं इहो इन करे जो अलाह ताला नाज़िल कयो आहे हक़ सां ई क़ुर तौरात हक़ सां लथो अथसि इंजील हक़ सां लाथो आई हाणे केरु उनखे ख़राबु करे छॾियो उबतो सुबतो करे छॾियो पोइ छा कबो ذلك بأن الله نزل الكتاب بالحق وإن الذين اختلفوا في الكتاب لفي شقاق بعيد पोइ जेके अलाह ताला जे हिन नाज़िल कयल किताब यानी क़ुर ते पंहिंजो इख़्तिलाफ़ कनि था यानी क़ुर अलाह ताला हीअं जो चयो क़ुर अलाह ताला जो त तव्हीं वरी ॿी ॻाल्हि था करियो त पोइ उहे बेशक वॾे ज़िद में आहिनि शिकाक में आहिनि शिकाक टुटल दिलि शक माना टुटल शिकाक बईद पराहे शिकाक में आहिनि पराहे धोखे में पराहे ज़िद में पराहे पंहिंजे ख़राबी में इलाही सलनि बेर हाणे अचे थी 177 नंबर आयत जेका तमामु सुहिणी आयत आहे लेस आयतुल बिर चवंदा आहिनि हिनखे ليس البر أن تولوا وجوهكم إلى قبل المشرق والمغرب हिन में का चङाई कान्हे तव्हीं मुड़ पंहिंजी करियो था मशरिक़ ॾे या मग़रिब ॾे यानी काबतुल्ला ॾे करियो या यरूशलम ॾे करियो या फलाणे हिन में का चङाई कान्हे का चङाई छा में आहे हिन खां अॻु में ॼण क़िबले जे बदिलण जी ॻाल्हि अची वई सा ॼण हुई त भई यरूशलम खां जे तरफ़ खां हाणे काबतुल्ला जे तरफ़ कबो जिते बि हूंदो दुनिया में इंसानु माण्हू त हुन पासे कंदो ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله بر इहो आहे चङाई आहे सुठाई आहे जो माण्हू अलाह में ईमान आणे हाणे हीअ ॻाल्हियूं ज़रूरु हीअ आयत जेका बिर वारी पहिरीं ॻाल्हि त ईमान ज़रूरी आहे अलाह मंझि बिल्लाह अलाह मंझि वबिल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं में यकीन करणु ज़रूरी आहे आख़िरत में यकीन न आहे जो असां ॼमंदासूं वरी उथंदासूं अलाए कोन हिसाबु किताबु थींदो अलाए कोन जन्नत आहे अलाए कोन जहन्नम आहे अलाए कोन त पोइ बसि उहो मुस्लमान न आहे मतिलबु त उहो ख़राबु मतिलबु ग़लति आहे ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة मलाइकनि में यकीन हुजे हुनखे फ़रिश्ता अलाह ताला ख़ल्क़िया आहिनि जिन ते खे कम ॾिनल आहिनि उहे पंहिंजा कनि था पर उनखे वधीक अख़्तियार न आहे त उहे इन राफ़ी कनि नाफ़रमानी कनि या को हुकुम भञनि पंहिंजे तरफ़ां को मामिलो कनि उहो कंदा जेको अलाह ताला हुनखे हुकुम कयो इंसान खे जिन खे इख़्तियार आहे वण खे अख़्तियार कोन्हे त हितां खां उथी वञी हुन पासे वेहे या उहो हेॾो उभिरे पर अलाह ताला जहिड़े नमूने सां हुनखे उभरण जो हुकुम ॾिनो आहे जहिड़े नमूने सां हुनखे गुल ॿूटी करण जो मेवे ॾियण जो या फ़सुलु ॾियण जो या अनाज ॾियण जो त उहो करे सघे थो पर हुनखे वधीक अख़्तियार न आहे पर मलाइकनि खे मतिलबु त अलाह ताला ख़ल्क़ियो आहे हुनखे मञणु ज़रूरी आहे हुन खां पोइ من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب किताब जेके आहिनि असां मतिलबु ॿिया त ख़बर न आहे असांखे तौरात जी ख़बर आहे त इहो आहे पर हिन में तारीफ़ बि थियल आहे इन करे के ॻाल्हियूं सही आहिनि जेके ॻाल्हियूं ग़लति आहिनि पोइ असांजे आलमनि लाइ ज़रूरी आहे अॼुकल्ह थी पियो त तौरात खे पढ़नि ऐं सुञाणनि ऐं ॼाणनि जो कुफ़ार सां रहिजे थो नसारनि सां यहूदियुनि सां माण्हू रहे थो गॾु त हुन खां ॻाल्हि करे सघंदो जेकॾहिं बेवकूफ़ हूंदो जेकॾहिं को ख़बर न हूंदी त पोइ छा ॻाल्हाए सघिबो
मथो ख़राबु कंदा उहे माण्हू तव्हांखे एतिराज़ु कंदा, तव्हांखे एतिराज़ जो जवाबु ॾेई सघो था या सलाहियत हुजे। इन करे आलिमनि जे लाइ घटि में घटि ज़रूरी आहे असांजे मुस्लमान जिते किथे पाकिस्तान में, हिंदुस्तान में, जिते किथे अरब मुल्कनि में पोइ माण्हू नथा पढ़नि तौरात, को बि चइबो आहे असांजो हुकुम आहे न पढ़ो, न पढ़ो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो न पढ़ो। पर हाणे हिन ज़माने में तव्हां हुन सां उथो था, विहो था, त हुन सां तव्हांखे गुफ़्तगू करणी पवंदी। त तव्हांखे ज़रूरी आहे त तव्हां तौरात जो इल्मु ॼाणो, इंजील जो इल्मु ॼाणो, उन में जेके ख़राबियूं आहिनि, चङायूं आहिनि, सुठायूं आहिनि, भलायूं आहिनि, तव्हांजो क़ुर सां वास्तो आहे, हुनजो क़ुर मुहैमन आहे, क़ुर उन में फ़र्क़ु करे सघे थो त हीअ ग़लति आहे, हीअ ॻाल्हि चयल तौरात में, हीअ तौरात में माण्हू लिखी आहे, अलाह ताला कोन लिखी आहे। ऐं हेॾे नफ़ सां पंहिंजे इंजील में जेका ॻाल्हि असां ग़लति आहे, ज़बूर जेको आहे सो रुॻो नग़मा आहिनि, पंहिंजो दुआऊं आहिनि अलाह ताला खां बाॾाइण जूं ॻाल्हियूं, या अलाह ताला ऐं अहिड़ो आहियां हीअ आहिनि, उन में जेका अहिड़ी घणी ॻाल्हि न आहे जेका इख़्तिलाफ़ वारी हुजे। पर किथे किथे लफ़्ज़ को अहिड़ो विझी छॾियो अथऊं जो तूं पुटु आहीं मुंहिंजो, हज़रत दाऊद खे अलाह दाऊद खे था चवनि त तूं अलाह जो पुटु आहे, त ॿिए मुंहिंजे साम्हूं हिते हीअं थी हीअं थी, अहिड़े क़िस्म जो को लफ़्ज़ हूंदो त पोइ उहो ॼण क़ाबिल एतिराज़ आहे, असां वटि क़बूल न आहे। बाक़ी ॿियो सॼो ज़बूर जेको आहे सो नग़मा आहिनि ऐं पंहिंजो बाॾा आहिनि, दुआऊं आहिनि। पर किताब जी ईअं, पर मूसा अलैहिस्सलाम जो किताब जो सुफ़ इब्राहिम व मूसा जो ज़िक्र आहे सूरत नजम में ऐं सूरत आला में। उन करे असांखे ख़बर न आहे त इब्राहिम जा किताब कहिड़ा, पर हीअ असांजो दीन जेको आहे सो इब्राहिम जो दीन आहे। तंहिं करे क़ुर सम्झो त ईअं आहे जीअं क़ुर वला ताज़िर वाज़रतुन विज़र उख़रा इब्राहिम जे सहीफ़े में हुयो, ऐं अहिड़े क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं सहीफ़े में हुयूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे, जंहिंजो ज़िक्र सूरत नजम में ऐं सूरत आला में आहे। हाणे ॿी ॻाल्हि उन खां इहे ईमान इन्हनि शयुनि ते आणणु ज़रूरी आहे, पर छा कजे ऐं छा न कजे उन जो बि ज़िक्र इन साॻी आयत में, हिन आयत बिर आहे इहा। अलाह ताला जी हुब में, अलाह ताला जी मुहबत में जे पंहिंजो माल जेको आहे सो ॾिए, यानी इनफ़ाक़ करे, ख़र्च करे अलाह ताला जे रस्ते में, कंहिं वटि करे ज़विल क़ुरबा, वेझा जेके माइट आहिनि, पंहिंजो पीउ आहे, माउ आहे, भाउर आहिनि, भेनरूं आहिनि, चाचा मामा पुफी नाना चाचा, मतिलबु ओड़े पाड़े वारा, उन्हनि खे माण्हू उन्हनि ते ख़र्च करे उन्हनि खे ॾिए जेकर उन वटि न हुजे त। ज़विल क़ुरबा यतामा, ऐं तव्हांजे राज में ॻोठ राज मंझि जेके यतीम हुजनि उनजी सार संभाल माण्हू लहे, भई यतीम आहिनि, उनजो पीउ गुज़ारे वियो आहे यतीम आहे, ऐं जंहिंजी माउ गुज़ारे वई आहे सो फलाणा आहे, त मतिलबु त हुन माउ पीउ जन ॿिन्ही जा ॿई न आहिनि, त हुनजा चाचा मामा ॿिया ॻोठ राज वारा माइट मिट उहे जेके आहिनि से हुनजी संभाल कनि। वल मसाकीन, तव्हांजे ॻोठ राज में भर पासे में जेको मिसकीन हुजे उनजी सार संभाल लाइ बि, भई हुन वटि वीचारे वटि ख़र्चु न आहे, हुनजे ॿारनि जी संभाल कीअं थो करे त हुनखे ॾिजे ख़र्चु। न सभी इलाही वाट हड़ूको आहे, हुनखे मतिलबु पैसो ख़र्चु न आहे वाट वेंदे, उहो इल्म जे लाइ वञे थो, को हज लाइ वञे थो, को ज़ियारत लाइ वेंदा हुआ अॻे माण्हू, त पंहिंजे रस्ते मथां वेंदा हुआ पिया, त पोइ अहिड़नि माण्हुनि खे पाठड़ूअ खे वाट वेंदे जेको वञे पियो त पोइ हुनखे अॻु में खाराईंदा हुआ। हाणे त जेको आहे सो केरु कोन थो कंहिंखे खाराए, पर इहे मतिलबु त ज़रूरी आहे त इंसानु जंहिंखे सम्झे त हिन जी मदद करण जी ज़रूरत आहे त हुनजी ज़रूरु मदद करे, अलाह ताला हुनजो एवज़ ॾींदो, हीअ कर्ज़ हसन आहे। वसाइलीन, ऐं जेको अचे तव्हांखां घुरे अची, भले उठ ते चढ़ियो वेठो हुजे, घोड़े ते चढ़ियो, मोटर कार ते, भई मूंखे 5 रुपया ॾे, 10 रुपया ॾे, 100 रुपया ॾे, मूंखे ज़रूरत आहे, त पोइ हुनखे हाणे ॾिबो, छो जो हू साहिल आहे, साहिल जो हक़ु आहे। वल महरूम, सूरत मारज में या कहिड़ी सूरत मंझि त मतिलबु त अलाह ताला फरमाए थो जेको घुरे थो तव्हां खां हुनजो तव्हां ते हक़ु आहे, घुरे थो ॾिए, जेकर ॾेई सघे त हाणे मूं वटि आहे कोन को किथां ॾियां, जेकर हूंदुमि त आउं ॾींदुसि कान हुनखे, पर हुनजो हक़ु आहे, भले तख़्त ताज पायो वेठो हुजे सोन जो, ऐं घोड़े ते चढ़ियल हुजे, भले ते उठ ते, ऐं पंहिंजो, पर हुनखे ज़रूरत आहे, इन करे त मूंखे वारोकर मूंखे ज़रूरत आहे पैसे जी एतिरे जी, तव्हां लख हुनखे न कढी ॾियो, पर मतिलबु जेको खाइण पीअण जो एतिरो ओतिरो ख़र्चु, मतिलबु जेको वञी घर पहुची सघे, थी सघे थो हुन वटि न हुजे, वाक़ई खीसे में न हुजे, छा करे। واليتامى وآت المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل
वसाइलीन वफिर रिक़ाब। ऐं बाननि जी आज़ादी जे लाइ, यानी बानू आहे हुनखे लिखत में ॾिनो त भई तूं हेतिरा मूंखे मालिक चयुसि त हेतिरा मूंखे ॾे पोइ तूं आज़ादु आहीं, त हुनखे मदद कजे भले त उहो आज़ादु थी वञे हलियो, या आज़ादु करे छॾिजे पंहिंजो। अॻु में हुआ ॼण बाना हुआ, हाणे बानू त को आहे कोन को, पर वीचारा माण्हू आहिनि तकलीफ़ में, हाणे नौकर थो चइजे अॻे बाना चइबो हो। बानू हो माना हुनजो बसि अब्द हुयो, बानू हो जहिड़ो जीअं अलाह जो बानू, माना लफ़्ज़ हो साॻियो, पर हुन मालिक जीअं करे तीअं चएसि तीअं करिणो पवंदो हुनखे। हाणे जेको आहे सो नौकर आहे, पघार ते रखो था, महीने जो पघार हुनखे ॾियो था, ॿिए महीने में अचे न अचे हुनखे पघार कोन ॾिबो बसि। हाणे मतिलबु माण्हू आज़ादु आहिनि, पर ज़ाहिर आहे त मजबूर आहिनि त पोइ नौकरियूं कनि था माण्हुनि वटि, पर उन्हनि जी बि मदद करणु, यानी नौकर चाकर बि हुजे उन वीचारे खे, ॾिसो त भई तकलीफ़ आहे, हुनजे ॿार बचनि खे ज़रूरत आहे त हुनखे मदद कजे। मदद भई कपिड़ो लटो मंझि, खाधे पीते मंझि, ॾिसे ईअं न त भई पघार हुनखे एतिरो ॾियां जो पंहिंजो पेट न भरे सघे, ऐं मुंहिंजा बच्चा बुख था मरनि पिया, पोइ ॿियो त को कमु हू करे कोन थो सघे। भई इहे सभई ॻाल्हियूं जेके आहिनि से छा कजे। पोइ वरी ॿियो जेको आहे इबादतुनि जो हाणे ज़िक्र उन साॻी आयत में अचनि, सभु आयत इहे आयत बिर जेका तमामु ज़बरदस्तु आयत आहे, ऐं इनखे सम्झणु घुरिजे ऐं सोचणु घुरिजे। वक़ाइम सलात, ऐं निमाज़ खे क़ाइमु थो करे, क़ाइमु थो करे माना पाण इस्टेब्लिश थो करे, पाण बि करे थो, पंहिंजे घर वारनि खे बि उन ते आमादा करे थो त कनि, ऐं पंहिंजो सेखारे थो, ऐं ॿियूं बि जेके आहिनि पंहिंजो तरीक़ा उनखे इस्टेब्लिश करण जा उहे अख़्तियार करे थो। वक़ाम सलात व आत ज़कात, ज़कात ॾिए थो। ज़कात हिकिड़ी आहे, हीअ मदद हुई ख़ैरात आहे जेका माइट मिट खे, उहो बि ज़कात बि ॾेई सघे थो ग़रीबनि खे, पर ज़कात जो हिसाबु आहे, यानी 2.5% जेको आहे तव्हांजे बचत जो जेको साल में बचियो वञे उन ते जेको जंहिं वटि माल मिल्कियत हूंदो उन ते हक़ु आहे त उहो ॾींदो 2.5%, 2.5%, यानी 100 मञा पंहिंजो 100 मञा 2.5%, ऐं पंहिंजो 40 हिसो जेको बि आहे हुनजो मिल्कियत जो 40 हिसो जेका बचत आहे मिल्कियत। वक़ाम सलात वात ज़कात वल मूफ़ून बिअहदिहिम, ऐं पंहिंजा अहद पंहिंजो वफ़ा करे, पंहिंजा प्रॉमिस जेके कया अथसि, मुआहिदा कया अथसि, पैक्ट कया अथसि, कॉन्ट्रैक्ट कया अथसि, उहे पंहिंजा वफ़ा करे, पूरा करे। वलमूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू, जॾहिं अहद करे, पैक्ट करे, कवनेंट करे, मीसाक करे, त उहो जेको आहे पूरो करे। उन खां पोइ वसाबिरीन फिल बासा, ऐं सब्र करण वारा हुजनि उहे पंहिंजी सख़्ती जे वक़्त में। सख़्ती आहे जेका जंग जी आहे, या बीमारी जी आहे, या पंहिंजो ॾुखियाई जी आहे, गुरबत जी आहे, के बि सिचुएशन्स आहिनि उन मंझि माण्हू सब्र करे, अलाह ताला ते आसिरो रखे ऐं सब्र करे। वसाबिरीन फिल बासा वद्दर्रा, सुञाई में त या त तकलीफ़ आहे, कोन पैसो ॾोकर आहे, छा कजे, फैमिन आहे या दर्रा आहे। वहीन बास, जंग जे वक़्त में टई शयूं, टिनी शयुनि में उलाइक लज़ीन सदक़ू, बेशक इहे माण्हू जेके इहे आहिनि जिन जो ईमान आहे फलाणे फलाणे शयुनि में, जेके हीअ ॾियनि था हीअ मतिलबु पंहिंजे ख़ैरात वग़ैरह, ऐं जेके निमाज़ रखनि था ऐं ज़कात ॾियनि था ऐं पंहिंजो अहद पंहिंजा पूरा कनि था, उहे बसि पंहिंजे सब्र कनि था। इहे सभई शयूं पंहिंजो सब्र ऐं करण वारो। वल असर वारी आयत जेका उन में 4 शयूं अची थियूं वञनि, पंहिंजो हक़ु चवणु ऐं ईमान रखणु ऐं अमल साले करणु ऐं पंहिंजो हक़ु चवणु ऐं सब्र चवणु, इहे ॻाल्हियूं उन में अचनि थियूं, पर हिन में सभु अचनि थियूं। ऐं सूरत बकर जे आख़िर में बि जेको आहे सो हुनजो ज़िक्र आहे पंहिंजो किताबनि ऐं नबियनि वग़ैरह जो, त इहे सभई ॻाल्हियूं अची थियूं आहिनि। वसाबीन फिल बासाइ वद्दर्राइ वहीनल बास उलाइक लज़ीन सदक़ू, उहे आहिनि जिन सिद्क़ कनि, जिन सचाई कई, वउलाइक हुमुल मुत्तक़ून, हाणे आहे बेशक उहे ई तक़वा ऐं परहेज़गारी वारा आहिनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب والنبيين وآتى المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل والسائلين وفي الرقاب وأقام الصلاة وآتى الزكاة والموفون بعهدهم إذا عاهدوا والصابرين في البأساء والضراء وحين البأس أولئك الذين صدقوا وأولئك هم المتقون. जेके वॾियूं आयतूं आहिनि उन जा हीअ बि आयत आहे वॾी आयतुल कुर्सी बि वॾी आहे 50 लफ़्ज़नि जी ऐं पंहिंजो आख़िर में जेका लिखत वारी हुकुम आहे त लिखो कर्ज़ ॾियो था हिक ॿिए खे त उहो लिखो उहा बि आयत वॾी आहे अहिड़े क़िस्म जूं ॿियूं वॾियूं उन्हनि वञा हीअ वॾी आयत आहे तमामु सुहिणी आहे ऐं तमामु हिन में इस्लाम जा जेके पहलू आहिनि सभु हिन में कुटे पोइ डॉक्टर इस्तार साहिबु पंहिंजो जेको निसाब ठाहियो उन में हीअ आयत आहे भल असर जी आयत आहे फलाणी फलाणी ॿियूं आयतूं आहिनि। हाणे हिते असां वक़फ़ो था करियूं इनशा अलाह आमीन। इन खां पोइ किसास जी ॻाल्हि ईंदी ऐं पोइ फलाणी फलाणी ॿियूं ॻाल्हियूं ईंदियूं। हाणे हिते असां वक़फ़ो था करियूं इनशा अलाह आमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इश्फ़ि मरदाना अल्लाहुम्मा इश्फ़ि मरदाना अल्लाहुम्मा सह्हिल वयस्सिर वला तुअस्सिर अलैना या रब। अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना अल्लाहुम्मा यस्सिर वला तुअस्सिर अलैना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अहलि बैत अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।